गुजरी गया सारा निकली गई हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम और हजरत इस्माइल के खड़े रोको डा बीबी सारा मता की तू कौन मरद है यानी कि ऐसा करने मुझे करो बीवी करने मुझे करो आए होता अल्लाह ने जो हुक्म किया इब्राहिम हाजरा के इस्माइल के वक्त मक्के शरीफ चले शाम में कमा उठण ते चढ़ियो पाण अॻियां वेठो अम्मा हाजरा के पोयां ले आ रही झोली में इस्माइल के ले आ रही शाम मां ॾाचे ते सवार थी जिते ज़मज़म जो खूह सफ़ा मरवे जे विच में इताणे ॿिन्ही के विहारे मां के पुट के विहारे पाण रवानो थियो कुछ मश्क पानी दी हुई कुछ खजूरो कुछ सत्तो कणक भुगल सा रखी पान रवानो थियो तने बीबी हाजरा थियो ओए इब्राहिम केढ़ा न वण न टिण न गोठ न शहर न आबादी न मानू न जिन न भूत गैराबाद जबल थोड़ा सुकल पानी कोने केढ़ा तो वनी अकेलो छड़ियो भया बान में असान के ओ दिल ता तरह की दिसो बचने वाले हो हाँ राना नासु पुट के झंग में रात के छड़े अकेलो वर बरा खबर पे बड़ी दिल हाय इब्राहिम रवानो थियो हमें हाजरा लड़े पे केढ़ा जवाब कोने ने हुक्म रब जो यो ॻाल्हायूं कोने तने पोयां बीबी हाजरा हथ लॻाई इब्राहिम कंहिंजे आसरे ते छॾियो पियो वञे कंहिंजे आसरे ते तॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम आंगन मथे कई मन अल्लाह जे आसरे तॾहिं अम्मा हाजरा छा कयो कि जेकॾहिं अल्लाह जो हुकुम इहो आहे त तोखां वधीक रब असांखे संभालींदो असांखे परवाह न आहे रब असांखे ज़ाया न कंदो इब्राहिम अलैहिस्सलाम वियो हलियो अम्मा हाजरा अकेली पंहिंजे पुट सां हुन बाग़ में वेठी आहे न बैतुल्लाह तामीर थियल आहे न मको आहे का शइ ॿिनि टिनि ॾींहंनि में पाणी बि ख़तमु थी वियो खाधो बि ख़तमु थी वियो हाणे परेशान थी वई त छा कए पोइ पाणी जे तलाश लाइ सफ़ाई मरवे जबल ते दौड़ी आहे 7 दफ़ा हुन जबल ते पियो जांच करे मन पाणी नज़र अचे वरो दौड़ विझे वरो हुन जबल ते चढ़े वरो जांच करे त मन को पाणी नज़र अचे 7 दफ़ा बीबी हाजरा दौड़ी इन पाणी ला करे अल्लाह जी ज़ात के अम्मा हाजरा जो इहो दौड़न एॾो पसंद आयो जो क़यामत ताईं हर मुसलमान जे मथां इहो हुकुम लागू कई त जेको बि हज करे सो जेसि ताईं सफ़ा ऐं मरवे जे विच में 7 दफ़ा हाजरा वांगे न दौड़ंदो तेसीं रब हुनजो हज क़बूल न कंदो 7 चकर में ॾिठई त इस्माइल जे मथां बाग़ वेठो अती हित न थी वियो हिकिड़ो पाणी कोन्हे ॿियो मुंहिंजो बचे ते मथां बाग़ वेठो इहो बाज़ हो हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जेके अल्लाह ने मोकिलियो त जिते इस्माइल खुड़ियूं को हणे न पेरनि जूं उन जे करे इन पेरनि जे खुड़ियुनि में पंहिंजा पर हणी हितां पाणी कढो जिब्राईल आयो उन जी हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे पेरनि जे खुड़ियुनि वारी भेणीअ ते पर आया ज़मीन फाटी पाणी उभरी बाहर निकितो हाजरा जे डोरी ते तो बाज़ वियो डानी पानी जो ॾिठई त कुझ थी पई यकदम बचे के प्यारी बेहतरीन किस्म जो पानी बुख भी खत्म उन भी खत्म थधो पानी हियां ठार बाण पीती बचे के प्यारी हाणे चश्मो वही उते हलियो त वरी रेती जा बुक भरियो उनखे ॾंडू पई ॾे ज़म या मुबारक ओए बरकत वाला पानी भी वञने ॾिसी बता वञे थो उनखे ॾंडू पिया ॾे अल्लाह ताला रसूल फरमायो अल्लाह ताला हाजरा ते रहम करे जो हथ सां ॾंडू ॾेई पाणी खे रोके छॾई
न त इहो दरिया थी वहे हा सॼी दुनिया खे आबाद करे हा। इहो आहे पाणी ज़मज़म जेको हाणे ज़मज़म इन में तव्हांखे ख़बर आहे केतिरियूं बरकतूं आहिनि। हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम जी खुरियुनि जी बरकत आहे, जिब्राइल अलैहिस्सलाम जे परनि जी बरकत आहे, अम्मा हाजरा जे डोड़ ऐं दुआ जी बरकत आहे। हाँ वरी आख़िर में इमामुल अंबिया कायनात जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाणी वात मुबारक में विझी घर घर करे वापसि घुरणी ज़मज़म जे खूह में उछली। सहाबा पुछो साईं ही छा था कयो? पाण फरमायो ज़मज़म के ओबारो करे तो वञा, क़यामत ताईं अचण वारी मुंहिंजी उम्मत जंहिं बि ज़मज़म पीतो उन मोहम्मद मुस्तफ़ा जो ओबारो पीतो। हाँ इन में बरकतूं ई बरकतूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं छॾे हिननि खे रवानो थियो, ओ परे जॾहिं नज़र खां अम्मा हाजरा बि गायब थी वई, तॾहिं दुआ घुरण लॻो, रब्बे इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैरि ज़ी ज़र्इन इन बैतिकल मुहर्रम। ओ मुंहिंजा रब तुंहिंजे हुक्म सां गैर आबाद इलाइक़े में बैतुल्लाह जे पासे में पंहिंजे बच्चे खे घरवारी खे तुंहिंजे हुक्म सां छॾे पियो वञा। लियुक़ीमुस्सलात हिन जे करे त तुंहिंजे घर खे आबाद कनि। वजअल अफ़ईदतम मिनन्नास तहवी इलैहिम, हाणे माण्हुनि खे मेड़े गॾु करे हिते शहर आबाद करणु तुंहिंजो कमु आहे। वर्ज़ुक़हुम मिन समरात हिननि खे रोज़ी ॾिनई पर फ्रूट जाम खाराईंदी। लअल्लहुम यशकुरून त तुंहिंजो शुक्र अदा कनि। इहा इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ हुई जेका अॼु ताईं सची आहे। अल्लाह ताला सभिनी खे अमल करण जी